नादिन कंदकोट के मिर्ज़ापुर महल में जश्न नाना मेलो ठाकुर परिवार पारां मुनक़िद कयो वियो, जंहिंमें हिंदुनि जे रूहानी पेशवा रहड़की साहिब जे गादी नशीन सादराम साहब ऐं उनजे पुटु रोहित लाल अक़ीदतमंदनि खे दर्शन ॾिनो। मेले में मर्दनि, औरतुनि ऐं ॿारनि वॾे अंग में शिरकत कई। उन हवाले सां ॾिसूं था कुदरतुल्लाह मीराणी जी हीअ रिपोर्ट। कंदकोट मिर्ज़ापुर में जिते जश्न नाना महीनो मुल्क जिते साईं सादराम अची विया, असां पुछंदासीं त हुन को हू उन बाबति छा था चवनि। पंहिंजो एसएसजी धाम डैरकी जे तरफ़ां थिए पियो। हिते साईं सादराम अचनि पिया। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि खां जेके अक़ीदतमंद आहिनि उहे आया आहिनि ऐं सॼी राति हिते पूॼा पाठ जो सिलसिलो हलंदो ऐं हिते जेको माना रूहानी आनंद ऐं साईं जिन जेको आहे पंहिंजो संदेश पेश कंदा। साईं जिन जी महफ़िल आहे हिते मुख़्तलिफ़ शहरनि खां मुख़्तलिफ़ औरतूं ॿार बच्चो हिते अची करे साईं जो दर्शन करे रूहानी आनंद हासिलु कंदा। मेले में दिलि ठरंदी आहे। साईं जे लाइ असां तरसंदा आहियूं। हिते हिन वक़्तु तक़रीबन साईं जन खे 4 साल खनि थी चुका आहिनि। हिन वक़्तु दिलीप कुमार तमामु सुठो प्रोग्राम करायो आहे। उन्हनि खे इनवाइट कयो अथई सॼी संगत खे, सॼी पंचायत खे, सॼे हिंदू भाइरनि खे, संगत लेडीज़ सभिनी खे उन्हनि घुरायो आहे हिते ऐं दर्शन कराईंदा ऐं उन्हनि जो फल पाईंदासीं। सभु अची करे ये हमारे मुर्शिद हैं सतगुरु शहनशाह साईं सतराम दास साहब। ये मेला 155 मेला है। 155 साल ये मेला है। पूरी सिंध में, पूरी दुनिया में ये तकरीबात मुनक़िद की जा रही हैं। हमारा भी ये नसीब है कि हमारे मुर्शिद साईं सादराम साहब ने हमें टाइम दिया है और यहाँ पे एक पुरवकार तकरीब की गई है। यहाँ पे मुख्तलिफ़ शहरों से अंदरून सिंध के लोग जो है काफ़िलों की सूरत में शरीक हुए हैं। पुलिस के इंतज़ामात भी तमाम बेहतर हैं। एसएसपी अमजद शेख साहब ने यहाँ पे पुलिस को हाई अलर्ट किया हुआ है और ट्रैफिक पुलिस के भी हम शुक्रिया अदा करते हैं कि उन्होंने भी, क्योंकि मुख्तलिफ़ शहरों की गाड़ियाँ यहाँ पे आई हुई थी, तो ट्रैफिक के जो इंतजाम है वो भी बेहतर तरीके से वो कर रहे हैं। यहाँ पे जो लंगर पानी है वो भी मुफ्त तकसीम किया जाता है। मुख्तलिफ़ जो है ना अशिया की बच्चों के तफरी के लिए भी यहाँ पे अशिया रखी गई हैं। वो तफरी भी करेंगे और खाएँ पिएँ भी सही और साईं का दीदार भी करेंगे। असल है साईं का दीदार। ये समझ लें कि साईं 4 साल के बाद कंदकोट आ रहे हैं तो पूरा शहर जो है एक ईद का समा है। पूरे शहर के लोग, ख़वातीन की बड़ी तादाद यहाँ पे शरीक है। तो मैं समझता हूँ उन सब के लिए ये ईद का मौका है। असां भी इन ख़ातिर आया आहियूं त असां पंहिंजे दरवेशनि जो दीदार करे सघूं ऐं उन्हनि जो दर्शन करे सघूं। छो जो काफ़ी अरसो थियो आहे पूरी दुनिया हिकिड़ी लपेट में आई हुई कोरोना जी में, जंहिंमें असां न वेही सघियासीं ऐं कुझु बि न करे सघियासीं। इन ख़ातिर हीउ पहिरियों दफ़ो आहे जो अचनि था, असां उन्हनि जो दर्शन कंदासीं। असां सम्झंदा उन्हनि जो दर्शन जेको आहे न असांजे लाइ अहिड़ी शइ आहे जेको असांजो जन्म सफलो करे सघे। अॼु जो प्रोग्राम कंदकोट में पहिरियों दफ़ो प्रोग्राम थियो आहे। फर्स्ट क्लास तमामु दिलीप ठाकुर वारा प्रोग्राम हर साल कंदा नी, पर हे तमामु बहितरीनु प्रोग्राम थियो। ॾाढी ख़ुशी थी आहे। साईं जन पाण दीदार करणा नी, हे संगत जा वॾा कुर्बानी जो अहिड़ा दीदार थींदा पिया। ॾाढो मज़ो अची वियो आहे सॼी संगत खे। चवण त इहो ई आहे त इहे मौक़ा, इहे मेला क़िस्मत सां ईंदा आहिनि। जेको शेवा करणु चाहे, जंहिंखे जेको चवंदा आहिनि न त मतिलबु कुदरत वारे तरफ़ों कोई जेको बुलावो मिले त उहो ई इहा शेवा करे सघे थो। ॾाढी ख़ुशी जी ॻाल्हि आहे। हज़ूर रूप साईं सादराम जन अची चुका आहिनि ऐं सॼी संगत खे दर्शन ॾिनो अथऊं। ईअं ई शहर शहर वेंदा रहनि, धर्म जो प्रचार कंदा रहनि ऐं हिंदू धर्म जे बारे में थोरो ॻाल्हाईंदा रहनि। इहा ई असांजी जेको आहे। ऐं ॾाढी ख़ुशी थिए थी साईं जन आया आहिनि हिते, सभु संगत मिली करे जेको आहे साईं जन जो वेलकम बि कयो आहे। जो मेलो आहे जश्न नाना वॾे पैमाने ते मल्हायो वियो आहे, जंहिंमें ॿाहिरों जा माण्हू जिन था। करमपुर, घोसपुर, शिकारपुर, रड़की साहब, असांजे संतनि खे हज़ूर साईं सादराम साहब जन खे वॾो अरसो थियो आहे। असांखे ॾिसणु दिलि बेचैन थी आहे जेको आहे साईं जो दर्शन दीदार कयूं ऐं मज़ो वठूं, इंजॉय कयूं। रड़की साहिब जा शहज़ादा शहनशाह हज़ूर सुहिणा साईं सादराम साहिब जन अची रहिया आहिनि। उन सां गॾु शहज़ादा साईं रोतराल साहिब जन हिते चंद घड़नि में पहुचण वारा आहिनि। हीउ मेलो आहे जशन मेलो नाने साईं जो। शहनशाह पिरपकारी घोट सचे साईं सतराम दास साहिब जन जो 155 साला जन्म महोत्सव जो जशन नाना मेलो हिते असांजो डॉक्टर पूरालाल जो परिवार, ठाकुर परिवार सॼो मल्हाए रहियो आहे। साईं जन हिते पहुची करे हिते हाज़ुर जगत कल्याण हाज़ुर शरीफ़ श्री अखन धुनी साहब जो पाठ साहब आरम साहब थियल आहे। वो अची करे पंहिंजे
उते साईं जन जीअं पुॼंदा उते मौज थींदी वॾी जिते हिते ॿाहिरीं खलकत घोंसपुर बडाणी कशमोर करमपुर पंहिंजो तर जा माण्हू वेझड़ा शिकारपुर खां चक खां के महिमान जा हिते आयल आहिनि इनमें घटि 2000 माण्हुनि जो बंदोबस्तु थियल आहे मतिलबु साईं जी मौज मचाईंदा मेले जी असां सां पंहिंजो SP साहिब बि हिते सुठो तावन कयो आहे। असां जेको आहे त मीडिया जा ऐं इन्हनि जो इंतिज़ामिया जा ॾाढा थोरा हितां जे कवरेज बि करनि था ऐं जेको आहे त ॿाहिरि जेको आहे त सिक्योरिटी बि कयूं बीठा आहियूं तमामु हिकिड़ी बहितरीनु ऐं मेलो असांखे जेको आहे त क़िस्मत सां नसीबनि सां मिलियो आहे साल खां पोइ मेलो मिलियो आहे असांखे इहो असां चवंदा आहियूं हर साल वरी असांखे मिलंदो रहे असां इहे मौजां इहे ख़ुशियूं कंदा रहूं।